लतीफ़ जी लतीफ़ जी सुखणी बोली साईं सदाई करीम ते सिर चुका दोस्त बेटा तू दिलदार आओ हिंद मांडाण जी सू साईं शफी मोहम्मद सटियो साहब के पंहिंजे शहर दादू ज़िले जे मेन स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फुलजी स्टेशन में अचण ते दिल जी गराइण सां भलीकार कया साईं मुंहिंजा ऐं हिन मर्द मुजाहिद खे किरोड़े सलाम पेश थो कयां तबियत में नासाज़ी हर वक़्तु दवाऊं खाईंदड़ केॾी महिल ॾिसो अस्पतालनि में दाख़िल आहे केॾी महिल कहिड़ी हालत में आहे पोइ बि हिन माण्हू खे ॾिसां थो उस्ताद ताज़ला सरापा एतिजाज आहे हिकिड़ो ॾींहुं पंहिंजे घरां निकिरणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे हिन मर्द मुजाहिद खे 11 ॾींहं आहे सिंध जे उस्तादनि सां मिलण लाइ उन्हनि जे शहरनि में उन्हनि जे ॻोठनि में उन्हनि जे स्कूलनि में पंहिंजे सीने सां लाइ हुन जा सूर सले थो हुन जे दर्दनि खे ॿुधे थो ऐं पोइ हुते इहो ऐलान करे थो त मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे उस्ताद काज़ला आहे जे मां जदोजहद में जे मूंखे मौत अची वई त उहा क़बूल कंदुसि मुंहिंजा सुहिणा उस्ताद साहिबान जे तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो उस्ताद इहो तमामु घणो तकलीफ़ुनि में आहे सिंध जे उस्तादनि जा जेके मसइला आहिनि छो न था हल थियनि उन्हनि जो हिकिड़ो मेन सबबु इहो आहे असां पंहिंजे वोट जी ताक़त सां पंहिंजे तालकनि जा पंहिंजे यूनिटनि जा पंहिंजे ज़िलनि जा पंहिंजे मर्कज़नि जा अॻवान चूंडियूं था जेॾी महिल उहे असांजा अॻवान असांजे वोट जो सौदो एजेंट जी शिकल में कंदा त मां तव्हांखे लिखी ॾियां तव्हांजो को बि मसइलो हल कोन थींदो मुंहिंजा साईं दादू जे हवाले सां मां छाखे बदनसीबी आहे हिकिड़ी वरी असांजी जीअं साईं इसाक साकी ॻाल्हाए चुको आहे त न असांजी अपग्रेडेशन आहे न असांजो सर्विस स्ट्रक्चर आहे न असांजो PhD खां HSC प्रमोशन आहे उस्ताद रिटायर थिए थो 15% भरणा था पवनि इहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे ऐं वक़्त जी शादे सां हिन प्लेटफॉर्म तां ऐलान थो कयां पंहिंजो महबूब भॻवान साईं शफी मोहम्मद सटियो सां हे दादू ज़िलो साईं शफी मोहम्मद सटियो जो किलो असी इंशाअल्लाह ताला थोड़ो उस्ताद असी पंहिंजे समूरे सत्सा पंहिंजे मानवरनि सीनियर उस्तादनि सां गॾु पंहिंजे जूनियर उस्तादनि सां गॾु पंहिंजे सत जे सुननि सां कराची प्रेस क्लब में सरापा एहतजाज हूंदासीं ऐं इहो मां तव्हां सां वाइदो थो कयां जेसीं ताईं असांजो महबूब भॻवान जेके असां मसइला हल न कराईंदो तेसीं असां सां गॾु हूंदासीं जीअं उस्ताद साईं इमरान कुझु दोस्त पाता आहिनि उन्हनि खे भलीकार चवंदुमि त ताजे पंवर में साईं नियाज़ हुसैन पंवर साहब ऐं आरब पंवर में साईं रसूल बख्श पंवर साहब ऐं